नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ख़बर में ख़बर ॾींदा हलूं त खैबरानी बेले में खातेदार ज़री ज़मीन हाजी आबिद हुसैन समूह जे हारियुनि जे घरनि ते गुज़िरियल रात जो तक़रीबन 3 बजे हथियारबंदनि जे घरनि में कहा हारियुनि जे घरनि जे मथां सिधी फायरिंग कई है। ॿार बच्चा हंधा पेतियूं हुयूं, गाय गटो बकरी ठिकरी हुई। मनताशा रात जो माण्हू जेके आहिनि धाड़ेल मोकिलिया। उन्हनि में जेको आहे त असांखे 3 बजे खां वठी फायरिंग थी। फायरिंग मां असां पंहिंजा ॿारड़ा खणी ज़ोरी भॼी जान छॾाई आहे। ऐं उन में जेको अंदरि टेटकर बीठा आहिनि, ज़मींदारी हर पिया आहिनि, तेलनि जा डम पिया आहिनि, असांजो हर शइ उते रहिजी वियो आहे। ऐं गोलियुनि जा राति जो वसकारा थी विया त पोइ जो भॼो राति जो भॼी ज़ोरी असां जान छॾाई आहे। असांजा पेतियूं सोन मीन बकरी ठिकरी कासे बाबासी कोन पेट जो अन्न आहे दाणो इहो बि असीं खणी न भॻायो। असांजो साह जो हिकिड़ो बच्चा वठी असीं भॻायो। हुननि में किथे बच्चनि खे धक बि लॻी विया आहिनि, के फटिजी बि विया आहिनि। ही गोलियुनि जे मुंहं में असीं विज्ञान में निकिरी पोइ असीं आया आहियूं। इन में असांखे पंहिंजो हक़ खपे के उते मुहलो असांखे मनताशा असांखां अहिड़ो ज़ुल्म असांजे बच्चनि खां कयो आहे। असीं आबादी पोखे खाईंदा ग़रीब असीं केॾां वञूं? असांजो हक़ असांखे मिले बाबा। असांजूं पेतियूं खटूं सोन बकरियूं ठिकरियूं इहे असांखे हक़ खपे। असां खाते आयो आहे असांखे रात जो असांखे मथां घेरो कयो आहे। आधी रात जो असांजे मथां घेरो कयो आहे। असांजा ॿार बच्चा असीं वठी ॿार भॻायूं। हुन में अञा बि चवनि पिया असां तव्हां खां पलांद कंदासीं, बागड़नि असां तव्हां सां पलांद कंदासीं। ईअं अञा बि असांखे ईअं पिया चवनि। जे कॾहिं लाइक़ असांखां इहो थी वियो ज़ुल्म, सरकार असांजो फ़ैसिलो सही करे ॾे, असांजो हक़ हुजे वञी असांखे मिले। हा लाल वॾेरे वारो आहे इहो असांखां ज़ुल्म इन करायो आहे। सभु असांजा टपड़ अथई, असांजा घर अथई, असांजा बच्चा ॿारनि खे धकाया राति जो अची हुर असां सां कई। सोन मीन सभु असांजो हिते अथई कढे विया। टेटर अथई असांजी कच्ची में वॾी आहे ऐं हुते मामी ऐं असांजी हुते सभई न पर पंहिंजा उते असांजा हारी हमरा हुआ वेठल ऐं उन्हनि ते साईं ममताज शाह ओॾे वारे जेको जंहिंमें असांजो ख़ासि माण्हू आहे उन अची हिते माण्हू मोकिलिया हथियारबंद धाड़ींदा हुआ ऐं उहे अची उन्हनि अची हुते अटैक कयो असांजे हारियुनि ते। पोइ हारियुनि वेचारनि जा हुते घर हुआ ॿार बचे हुते हुआ। उन्हनि उते भॼी जान छॾाई पर उन्हनि जो जेको ट्रैक्टर हो असांजो उते हल हुआ, उते हुनजो सामान हो, उते ॿ डम पिया हुआ, उहे तहवील में वठी हिन सभिनी खणी वरी भरिसां टोकरियूं 13 टोलियूं उन ते रखी उन ते कब्ज़ो करे वेठा हुते। ऐं हीअ जेको आहे सो असां खणी दाऊं कयूं। पुलिस वटि वियासीं, सूबेदार साहब वेठोसीं ऐं एसी साहब वेठोसीं पर को बि खर्चे कोन निकितो। लेकिन उनजे ख़िलाफ़ एफआईआर था वठनि, कुझु कोन कनि। पोइ आहे ख़ासि एमएलए साहब जो सॼो ज़िंदगी को हलाए जीअं हुनखे खपे त जेको करे सभु गैर क़ानूनी नाजाइज़ी हिते जे माण्हुनि लाइ पंहिंजे माण्हुनि सां ज़ुल्म पियो थिए। पोइ उहे चवण वारो कोन्हे। असीं चऊं त असांखे उहो तव्हां उहे हथियारबंद एयरपोर्ट ते मौजूदु आहिनि वेठा आहिनि उन्हनि खे हटायो वञे। ऐं वॾी ॻाल्हि त असांखे जेको सामान थियूं आहिनि असांजे हाल खां उन्हनि औरतुनि सां जी बेइज़ती कई थिए, उन्हनि सां नाजाइज़ी कई थिए। ऐं उते जेके हिननि सभु ट्रैक्टर कराए हल तेल हुनजो सामान खटूं बिस्तरा रद बजायो सामान उहो सॼो हुननि जे आहे कब्ज़े में। ऐं असांखे ॿुधण वारो केरु कोन्हे। चयो था अपील कयूं त महिरबानी करे इहे जेके कब्ज़े ग्रुप जेके असांजे ज़िले में शुरू थी विया आहिनि ऐं नंबर ॿी ॻाल्हि त हथियार जे ज़ोर ते सभिनी खे यरगुमात करियो। उते कचे जे इलाइक़े में
या जेके कचे में ज़मीनूं आहिनि उन्हनि माण्हुनि खे हिरासमेंट में विझो, उन्हनि खे हथियारनि जे ताक़त जे ज़ोर ते ला क़ानूनीयत लॻी पई आहे। असीं चुकायो ला क़ानूनीयत ख़तमु थिए, ॿियो माण्हुनि सां ज़्यादती, माण्हुनि खे जेल जो हक़ ॾिनो वञे। माण्हू जेके इंसान अलाह साईं दुनिया में मोकिलिया आहिनि त उहो आज़ादु थी आयो आहे दुनिया में, ऐं अकेलो वरी वापसि वेंदो क़ब्र में। त उनखे जेको हिन इहो वक़्तु विच में आहे दुनिया में, उन में त उनखे आज़ादु रखो, जियो जीने दो जी पॉलिसी तयारु करे। आख़िर माण्हू ताईं कहिड़ो रोक हुया, हिकिड़ो त बेरोज़गारी ते असां वटि, ॿियो हिते माण्हुनि खे को रोज़गार कोन्हे, का नौकिरी कान्हे, ॿियो वरी जेके माण्हू रोज़गार असां लॻा पिया आहिनि, ग़रीब माण्हू मिसकीन पोरियत माण्हू 12 पोख में लॻा पिया आहिनि ऐं पंहिंजे रोज़गार सां लॻा पिया आहिनि, या हिते जेको ज़राअत जो कमु था कनि उहो मुल्क जे लाइ भलाई लाइ था कनि, त ख़ुदि कफ़ील थिए असांजो मुल्क। कणिक आहे या चणा आहिनि या मसूर आहे या ॿियो बि जेको बि अनाज उपाइनि था, इहो पंहिंजे मुल्क जी ख़िदमत पिया कनि। उन्हनि खे घर बचे ॿार मिसकीन उते सीअ में सर्दियुनि में उते घर करे वेठा आहिनि, उन्हनि खे जो सुता पिया हुआ राति जो 2 बजे अची हथियारनि जे ज़ोर ते उन्हनि खे यरगमाल कयो वियो आहे, उन खां सामान खणियो वियो आहे, उन्हनि जी बेइज़ती कई वई आहे। उन्हनि खां ट्रैक्टर असांजा हर, असांजो डीज़ल जा डम ऐं ॿियो सामान केतिरो ज़रई ऐं ॿियो उन्हनि माण्हुनि वीचारनि जा जेको अलाह ताला उहो खणी ऐं उहो उते बाक़ाइदे ते ई 24 चोकड़ीअ में खेबराणीअ में उहो हथियार रखियो वेठा आहिनि, उनखे केरु चवण वारी कोन्हे। ही पुलिस वटि वञ त चवंदा हू सरकारी बंज में वेठा आहिनि ऐं जेको आहे सो असीं कुझु कोन कंदासीं। हाणे उहो असांजी जेका भरिसां बंजी असांजी मामे जी आहे, सर्वी नंबर ज़मींदारी लॻी पई आहे, उहो बि असांजी गॾियल जॉइंट असांजी आहे। उन्हनि मां उन्हनि करे वञी उते इहो ज़्यादती कई आहे, उन लाइ असांजी चवंदा असांखे हक़ ॾिनो वञे, उनखे इनखे गिरफ़्तार जेको आहे या मुमताज़ शाह साईं पियो हुननि खे सॼो कमु हलाए, छो त पुलिस नथी ॿुधे। उन करे जो मुमताज़ शाह साईं MNA साहिब जो ख़ासि माण्हू आहे, उहो ज़िलो हलाए उहो पियो जीअं तूं चाहे तीअं पियो करे। पुलिस उन चवण में, ॿिया बि जेके खाता सभु उन चवण में, ऐं ॿिए खे वीचारे मिसकिन माण्हू जेके ॿुधे बि कोन थो, ऐं जेके पहुच वारा न आहिनि उहो किथां पहुचे। हमारे असांजी बेलो बचाए कमेटी जा मेंबर बशीर अहमद, साईं कासिम शाह, साईं खादिम हुसैन शाह। त इहो जेको आबिद समूह जेको हिते आयो आहे, जेको इहो चई वियो आहे त असांजे खाते वञी पहिरियां उन ॻाल्हि जी ज़रूरी थो सम्झां। आबिद समूह वारनि जी बेले में का बि खाते जी बनी कोन्हे का। जेका जागीर जी बि ॻाल्हि कयो आहे, जागीर बि मोहतरम जनाब ॾाढे मोहम्मद हाशिम समेत जी आहे। जेकॾहिं हिन प्रेस कॉन्फ्रेंस जी कई आहे त उहो प्रेस कॉन्फ्रेंस जंहिंजी खाते जी बनी त उहो करे आहे न, हिन त खाते जी बनी कोन्हे ऐं हिन जी का एॾी जागीर बि कोन्हे का। ऐं ॿी ॻाल्हि इहा रही त जेके इल्ज़ाम तराशियूं ऐं हीअ अरबाब रहीम सां तालुक़ु रखनि था, ऐं हीअ ज़िले जो आउं सम्झां थो, मुंहिंजे जेतिरो इल्म में आहे त मटियारी ज़िले जो हिकिड़ो आहे ज़िम्मेवार माण्हू आहे, सदर आहे। ऐं इमरान खान जो VN छा आहे त दुनिया में बेला पोखियो, पाकिस्तान में बेला पोखियो। 4 ॾींहं पहिरीं हुन बाक़ाइदे हिकिड़ी कमेटी ठाही आहे त भाउ बेला पोखियो, हर हालत में बेला आबाद थींदा। उन VN खे हीअ त पाण तहरीक इंसाफ़ जो माण्हू ख़ुदि तबाह पियो करे। ॿी ॻाल्हि इहा कई आहे त जेको ही चए थो त मुमताज़ शाह उॾेरे वारो, उहो पुलिस खे चई हीअ जेको अफ़रा तफ़री ऐं बलदियाती इलेक्शन को करे, इहा त ॾाढी खिलेड़ी ॻाल्हि आहे। बलदियाती इलेक्शन अञा परे पई आहे, हीअ हक़ ऐं जाइज़ आहे। साईं मखदूम जमील ज़मा आहे या साईं मुमताज़ शाह आहे, इलाइक़े जा मुअज़्ज़िज़ीन आहिनि, सियासी आहिनि, इन्हनि ते इल्ज़ाम तराशियूं बराए महिरबानी करे न हणियूं वञनि। उहे त इलाइक़े जा माण्हू आहिनि ऐं उन्हनि अहिड़ी का बि मसइलनि पुलिस खे या असांजे बारे में असांजे केरु कोन चयो त वञी हीअ कयो। हीअ त बेले खाते जी ज़मीन आहे। ऐं ॿी ॻाल्हि आहे त 13 14 चौंकड़ी इहा आबिद समूह वारनि ते कब्ज़ो आहे। हिकिड़ी न्यूट्रल हिते कमेटी जोड़ी वञे, जज साहिबान मटियारिया, असीं इंशाअल्लाह ताला सुभाणे जज खे एप्लीकेशन था ॾियूं त उहा इंक्वायरी कई वञे। उन में जंहिंमें SP साहिबु हुजे, जज हुजे, त हिननि 10 साल बि खाधो आहे। 13 14 ते प्रेज़ेंट असांजे एविडेंस आहिनि त उते हींअर बि नुसरत समेह जा ऐं हिननि जा हर पिया आहिनि। हिकिड़ो टेटर ऑन दी स्पॉट आणे पियो आहे, भले का बि एजेंसी ॾिसी सघे थी, उते पियो आहे। हींअर असांजे न को हथियार न छा, असांजा माल जा वाड़ा आहिनि
असां ही जिदोजहद खां पोइ खाइयल कोन कई आहे, असां ही पंहिंजे माल जे लाइ कई आहे, असांजो वारो आहे उते। ही साईं अहिल बेतन असांजे खेबर जे इलाइक़े जूं घटि में घटि 4 खां 5,000 माण्हू आहिनि, माल आहे उन में माल वंद परेशान आहिनि। असीं मजबूरी में ही हुकूमत ऐं आला इदारनि खां था अपील कयूं त ही जेका झूठी जेका ही मसइला इल्ज़ाम तराशी थो करे, इन इंक्वायरी लीगल वे कराई वञे, लीगल वे में कराई वञे। असीं ॾुआरी हुजूं त असांखे हीअं हथ कयूं कानून हाणे। जेकॾहिं हुन हेॾी प्रेस कॉन्फ्रेंस करे ऐं साईं मुमताज़ शाह जे हिकिड़ो सियासी साख खे नुक़सानु पहुचाइण जेका इल्ज़ाम तराशी कई आहे, त पोइ आउं सम्झां थो इहो हथकड़ियुनि जे लाइक़ु आहे। ऐं आउं आला इदारनि खां, सुप्रीम कोर्ट खां, इन्हनि खां इहा अपील कंदो हिसास इदारनि खां त 10 सालनि जा जेके हिते खाइनि पिया, ॿनियुनि ते कब्ज़ा करे विया, सॼी दुनिया खां न्यूट्रल इंक्वायरी कई वञे, आम माण्हू खां पुछियो वञे त ॿनियूं कंहिंजियूं आहिनि। हर माण्हू आम ॾसे सघे थो, एजेंसियुनि खे सभु ख़बर आहे, बिल्कुलु न्यूट्रल। असां न्यूट्रल आहियूं, असांजा हथ साफ़ आहिनि, असांजो गिरेबान साफ़ आहे। इंशाअल्लाह ताला असीं कंहिंखे बि इल्ज़ाम तराशी कोन था कयूं। बाक़ी ही ॻाल्हि आहे हिननि जो हिकिड़ो टोलो आहे जेको हिननि जो बीहनि ख़तमु पियो थिए, ॿेले जूं चौंकड़ियूं आवाम जे माल ते खाई करोड़ रुपया ॾिठा अथनि, सो हिननि खां हे इंशाअल्लाह ताला त अनक़रीब ख़तमु थियण वारा आहिनि। ॿी ॻाल्हि त हिन जा इल्ज़ाम त ठहनि ई कोन था, न को ॿनी कचे में खाते जा न को कब्ज़े जी ॿनी अथसि। प्रेज़ेंट रईस मुरीद खे 7 चौंकड़ी त हींअर आबाद करायो वेठो आहे, उन जी विज़िट कई वञे, गवर्नमेंट जी इदारा अचनि ऐं 13 14 चौंकड़ी ज़ियान कयो आहे, जंहिंमें 60 एकड़ हुड़ी कटाई अथनि, जंहिंमें लख वण कटिया अथनि 2 सालनि जा असांजा। इहा इंक्वायरी करे त आउं सम्झां थो इंक्वायरियुनि में जेल हवाले थी वञनि। हीअ जेका बि इल्ज़ाम तराशी आहे इहा इन्हनि खे जुगाए कोन थी। साईं मखदूम जमील तमामु इलाइक़े में आहे, साईं मुमताज़ शाह तमामु मुअज़्ज़िज़ीन माण्हू आहे, ग़लति माण्हू कंहिंजी बि साइड कोन वठंदा। ऐं आउं त हाणे पाण चवां थो त मुअज़्ज़िज़ीन इन जी इंक्वायरी कराए ऐं दूध का दूध पानी या पानी थी वञे। इंशाअल्लाह ताला असांखां अल्लाह में उमेद आहे त इलाइक़े जो मसइलो आहे। खेबर जी 3000 एकड़ ॿनी आहे, 3000 ते मक़ामी माण्हू कोन्हे, इहे सभु कंहिंजे 500 एकड़, कंहिंजे 600 एकड़, कंहिंजे 700 एकड़, सभु ॿाहिरियां माण्हू आहिनि ऐं हींअर गैर कानूनी पिया पहुची। भले विज़िट करायो, हिकु इंच ई माण्हू खे आम माण्हू ॾिसींदो हीअ नुसरत जी आहे, फलाणे जी आहे, हीअ फलाणे जी आहे। तो हीअ जेका प्रेस कॉन्फ्रेंस हिन कई आहे, हीअ मिड़ी पंहिंजी साख अलाए कहिड़ी मूंखे सम्झ में कोन थी अचे त न ही कोई घर में नाम नहीं निशान और आया इल्ज़ाम लगाने इनका तो कोई नाम निशान करते में ही नहीं, और उधर नहीं उनके खाते की ज़मीन मौजूद मोहम्मद हाशिम सुन्नी। प्रेस कॉन्फ्रेंस तो उनको करनी चाहिए ना, अगर फायरिंग की है उनके ऊपर, तो इनकी तो ज़मीन नहीं है, तो झूठा है, वो बिल्कुल झूठ बोल रहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।